अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट। छा वाक़ई नेक्स्ट एपिसोड में हाणे सिजावल सां बावल लटकंदो ऐं सिजावल जेको धमकी ॾेई रहियो आहे त बावल खे तूं पंहिंजी मौत खे दावत ॾेई रहियो ऐं छा इहो सच थियण वारो आहे? छा बावल खे सिजावल ई रोके सघे थो या वरी जेको आहे बावल उहो वरी उहो ई कमु कंदो, साॻियो दरिया खान सां अञा अटकंदो ऐं उनजी मंग खे त वापसि नथो करे? इहो कहिड़ो इंजाम थियण वारो आहे वक़्त जो ऐं मूसा जो कहिड़ो किरदारु थींदो ऐं शेर अली छा सिजावल खे लेटाईंदो वाक़ई ऐं नवाब खान शेर अली खे फसाईंदो या पुलिस खां बचाईंदो या पुलिस केस हणंदी सिजावल चवण त शेर अली ते? जी हाँ दोस्तों, बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे शेर अली खे फसाइण जे लाइ सिजावल कदम खणी चुको आहे। कंहिं न कंहिं तरीक़े कूड़ा केस हणी शेर अली खे अंदरि कराइण जी कोशिशि कंदो ऐं ॿी तरफ़ त बावल खे सम्झाइण जी कोशिशि कंदो सिजावल खान त मुड़ी वञ, तूं ठीकु आहे, मीर तुंहिंजी धीउ खे हक़ बचकियो आहे, लेकिन हुन मुर्दो चवंदो मां तोखां बि पलांदो वठंदुमि। पोइ सिजावल चवंदो तूं पंहिंजी मौत खे दावत ॾेई रहियो आहीं। अहिड़े हिसाब सां जेको आहे वक़्तु इहे चुंगू ॾींदो ऐं हाणे वक़्तु फुल तयारी में आहे त इन छोकिरी सां मां शादी कयां, लेकिन वक़्त जी शादी इन छोकिरी सां न थी सघंदी। ऐं मौक़े ते कमु किटली थींदो वक़्त जो ऐं नवाब खान विड़हाए ड्रूश कंदो सभिनी खे।